टक विंगी वर घणा कन्या पुजाड़ो। हाणे जेकर 300 न सारी 100 न जा हथ तई को बि नथी कती त वरी कतण वारी जेका बान हूंदी करे टल टुलियूं जेके कंदा आहिनि जी टक विंगी थी वई आहे। इहे जेका टक जंहिंते धाॻो थो फिरे चरखे वारी ते इहा टेड़ी आहे। हाणे जॾहिं उहा चिमी टेड़ी थी वेंदी त हुनजो फेरो सही न ईंदो, कमु सही न थींदो। हुनजे करे जंहिंखे कमु न करिणो हूंदो आहे उहो उज़र ॾींदो आहे त थां सही कोन्हे, कलम कोन्हे, कंप्यूटर जो सॉफ्टवेयर कोन्हे, प्रिंटर कमु कोन थो करे त छा कयूं। माना इन क़िस्म जा उज़र ॾिबा आहिनि। टक विंगी वर घणा कत्या पुजाड़ो। वर इलाही अची विया अथसि कीअं चई कापे मंझां केतिरो आणिया उधारो। वर ॾे वारो त सुहा सर्दियुनि विच में। माना पाण कमाइणो न आहे, वर वारो ॾे, वर यानी मुड़ुसु, त पोइ आउं सर्दियुनि में सुहंदुसि। पर न, इहो यादि रखो त असांजे माइनि घर हलाया ऐं घरनि खे उथारे बीहारियो अथनि, पंहिंजे मर्दनि सां बांह ॿेली थियूं आहिनि ऐं उहे ई घर कामयाबु आहिनि। ॿाहिरीं दुनिया छो कामयाबु वई आहे? छाकाणि त उन्हनि जी औरत बि ओतिरो थी कमाए जेतिरो मर्द थो कमाए। असां वटि औरत खे बंदि करे क़ाबू करे जस्ट हिकिड़ी बोरचाणी धोॿियाणी, अॻियूं लफ़्ज़ कोन थो चवां सम्झी वञो, एतिरो रखियो आहे। नतीजतन असां भोॻियूं पिया, पर पोइ असांजो घाटो मथे आहे ऐं असांजा इन खे चऊं था त इहा गैरत आहे, इहो वॾो कमु